नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारोवाण खां ख़बर ॾींदा हलूं त दारोवाण जो ॻोठ लग ॻोठ फतेह अल्लाह घमरो जे रवासिन सलीम अहमद घमरो, गुलाम सरवर, मज़र अली, परवेज़, मुज़फ़र अली, ताबिश घमरो, इब्राहिम घमरो, बाबर घमरो, आमिर अली घमरो ऐं बिरादरी जे सभई माण्हू नटन उर्स में डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिस खैरपुर ज़ियाद अल्लाह लिगारी ऐं बिरादरी जतोई पुलिस खिलाफ़ नटन उर्स में एहतजाज मुज़ाहिरो करे दाहींदे चयो है त DAFO खैरपुर कचे जी ज़मींदारनि खां लखें रुपया रिश्वत वठी हाई कोर्ट जे हुकुम खे छॾे छॾियो आहे। गुज़िरियल 12 सालनि खां किंगरी जे कचे वारे ॻोठ फतेह अल्लाह घमरो भरिसां लिगारी बिरादरी जे केतिरनि माण्हुनि जो सरकारी ॿेले जी ज़मीन ते कब्ज़ो थियल आहे, जंहिंमें केला तोड़े खजनि जा बाग पोखियल आहिनि, जिन मां करोड़े रुपया सालियानी आमद खई पई वञे, जेका सरकार सां वॾी धोखेबाज़ी ऐं क़ौमी मिल्कियत ते कब्ज़ो आहे। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो है त DAFO पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। गुज़िरियल 3 ॾींहनि खां सरकारी ॿेले जी ज़मीन तां कब्ज़ो हटाइण लाइ का बि मशीनरी आंदी न वई आहे, न का अक्सराती कार्रवाई कई आहे। सिर्फ़ ॾेखा ख़ातिर 300 जिरेब सरकारी ज़मीन ते पोखियल केलनि ऐं खजनि जे बाग मां 5 वेसनि जी एराज़ी तां नाले मात्र कार्रवाई करे सरकार खे अखियुनि में मिर्च विझण जी कोशिश कई आहे। असां केतिरा ई भेरा आला इख्तियारनि वटि दाहियो आहे त ॿेले खाते जे 300 जिरेब ज़मीन खे बासरनि जे कब्ज़े मां आज़ादु कराए वञे, पर हमेशह डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर रिश्वत एवज़ ख़ामोशी इख्तियार कई आहे। हिननि सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस, सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं 2 आला इख्तियारनि खे घुर कई है त सरकारी ॿेले ते कब्ज़ो कयल ज़मीननि तां कब्ज़ा हटाए क़ौमी मिल्कियत खे तहवील में वरितो वञे। अचनि था त हुनजी लॻारी असां उन सां गॾियल आहिनि पाण में, असांखे ॿेलो खपे। DAFO उन्हनि सां गॾियल आहे, पैसा लखें रुपया वठी ऐं उन्हनि सां वेठा आहिनि, गॾु मिलिया। पुलिस बि असांजी मदद नथी करे। असां चाहियूं था त ॿेलो थिए। असां गुमराह हे असां ना का निसरो ना का ॿेलो चऊं था, ॿेलो खपे। लॻारी बिरादरी जा माण्हू अचे, बासर माण्हू कब्ज़ा कंदा, हथियार बंदा खणी वठी था अचनि। असां चऊं था असां ॿेलो खपे। असां वञूं था, टुकूं था, हेॾे होॾे मीडिया हणंदा, वरी असां हुते हथियारनि वारा माण्हू खणी था अचनि। असां चऊं था ॿेला खपे। DAFO जेको आहे उहो लॻारी आहे, उहो कम परस्ती थो करे। असां सां कुल नाहक कयूं 10-8 साल दफ़ा यकी असां नाहक अनसरो दबा दाबा धाड़ेल सभु बची वञे असांजे ख़िलाफ़ हिते दड़का था ॾियनि, विढ़नि था। इन करे असांजो वस वारनि खे अपील आहे त असांखे ॿेलो खपे, कुझु न खपे असांखे। वारा अचनि था ऐं हिते टुकरी कपियूं, टुकरी पैसा वरितियूं, 12 लखे रुपया 12 खां पाण हलिया था वञनि हितां। असांजी अपील इहा आहे त असांखे ॿेलो खपे। असां ॿेलो कंदासीं, असांखे वणकारी खपे। असां ग़रीब माण्हू, मिसकिन माण्हू ऐं असांखे ॿियो कुझु बि न खपे, असांखे ॿेलो खपे। असांखे जेका बि वस वारनि खे अपील आहे त असांखे ॿेलो ज़ियादुल्लाह आहे लॻारी आहे, अच्छा, उहे पंहिंजे बिरादरियुनि सां गठ गोड़ कयूं, पेसड़ा वती पाया मोटे लॻारी बिरादरी हा हुनजो कब्ज़ो हाणे त इहा टुकड़ी खपे। 300 जिरेब आहे हिते, जेको ॿेले खाते ज़मीन आहे उहा 300 आहे। बाक़ी हिननि जेको आहे हिकिड़ी 2 एकड़ खनि कटे 11-12 साल थी विया आहिनि। अच्छा, अॻु में बि हुयो ॿेलो हिते हुयो, भला हिते वणकारी, भला माण्हू घुमण ईंदा, ॾिसण ईंदा। हाणे उते खिज़ा आहे, का शइ बि कोन्हे। पुलिस बि हुन सां बदल आहे, वांगार थी वहे, कुझु बि कोन्हे हिते। हाणे उन लॻारी बिरादरी अचे थी बनीअ ते या नथी अचे? न, उहा कोन थी अचे। उहे हथियारनि सां अचनि था, 12 माण्हू सां गॾिजी, उहे गाॾियुनि ते 40 माण्हू असांखे धमकाई मोटे हलिया था वञनि। असां ग़रीब, असांखे ॿेलो खपे, असां कुझु बि न खपे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़